अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भलीकार मां आहियां रोशनी में मां आहियां काज़ी राबेल। नाज़रीन, सभ खां पहिरीं अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। सिंध में हज़ारे सरकारी स्कूल ज़बून हाल आहिनि, बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहिनि। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जूं हयातियूं ऐं तालीम दाव ते लॻल आहे। अवां खे ॿुधायूं त 20,000 खां वधीक स्कूल बिना चार दीवारी बुनियादी सहूलतुनि जे अणहूंद वारी हालत में हलंदड़ आहिनि। KTN न्यूज़ ज़बून हाली जो शिकार स्कूलनि जे अंगनि अखरनि जा दस्तावेज़ हथ करे वरिता आहिनि। अवां खे ॿुधायूं त 28,000 खां वधीक सरकारी स्कूलनि में तालीम हासिल कंदड़ शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं बिजली जी सहूलत खां बि महरूम आहिनि। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं त सिंध में हज़ारे सरकारी स्कूल ज़बून हाल आहिनि, बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहिनि। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जूं हयातियूं ऐं तालीम दाव ते लॻल आहे। बिल्कुलु नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अवां खे ॿुधाईंदासीं 20,000 खां वधीक स्कूल बिना चार दीवारी बुनियादी सहूलतुनि जे अणहूंद वारी हालत में हलंदड़ आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अल्ताफ़ चन्ना। जी अल्ताफ़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल रोशनी, सिंध जे सरकारी स्कूलनि में पढ़ंदड़ लखें शागिर्दनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल आहिनि। 4459 स्कूल बग़ैर छत जे हुजण ऐं हज़ारे स्कूल ज़बू हाल हुजण जो इंकशाफ थियो आहे। 20,000 खां वधीक स्कूल बग़ैर चौदीवारी बुनियादी सहूलतुनि जी अणहूंद ऐं ज़बू हाली जी हालत में हलंदड़ आहिनि, जंहिंमें तालीम हासिल कंदड़ शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल आहिनि। KTN न्यूज़ खे हथायल अंगनि अखरनि मूजिबि सिंध जे 28,000 खां वधीक सरकारी स्कूलनि में तालीम हासिल कंदड़ लखें शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं बिजलीअ जी सहूलत खां बग़ैर तालीम हासिल करण ते मजबूर बणियल आहिनि। RSU जी रिपोर्ट मूजिबि तालीम खाते सिंध जा 15,371 सरकारी स्कूलनि में पीअण जे साफ़ पाणीअ जी सहूलत न हुजण जो इंकशाफ थियो आहे। सरकारी स्कूलनि में तालीम हासिल कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि 11,225 स्कूलनि में बग़ैर वाशरूमनि जी जेको आहे सो बग़ैर वाशरूमनि जी सहूलत खां महरूम बणियल आहिनि। रोशनी, ॿियो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सरकारी अंगनि अखरनि मूजिबि सिंध जे सरकारी 20,437 स्कूल जेके आहिनि बग़ैर चौदीवारी जे हलण लॻा आहिनि ऐं सिंध जे तालीम खाते जे 40,000 खां वधीक स्कूलनि में जेको आहे सिर्फ़ 254 कंप्यूटर लैब हुजण जो इंकशाफ थियो आहे। इन हवाले सां KTN न्यूज़ पारां फोन ते तालीम खाते जे सूबाई वज़ीर ऐं सेक्रेटरी तालीम ज़ाहिद अब्बासी खां तालीम खाते में बुनियादी सहूलतुनि खां महरूम बणियल हज़ारे स्कूलनि बाबति मौक़िफ़ वठण जी कोशिश कई वई, पर संदन कॉल अटेंड कोन कई। जी वरी महिरबानी नाज़रीन, कराची खां अल्ताफ़ चन्ना तफ़सील ॾिना आहिनि।